यानी सोनी सलवात पढ़ना मोहम्मद वाले मोहम्मद जी साहब कसीदो हिकिड़ो मौला जी शान में, हालांकि इन रंग में कदें कोई कसीदो शायद तव्हां न ॿुधो हुजे। मौला जी विलाद जो कसीदो आहे कि बहलोल दाना जे हवाले सां कसीदो बि आहे। तव्हांजी मोहब्बत में पढ़ी मां जल्दी मसाइल ते अचां कि दरिया जे कप ते वेठो आहे, बुक भरींदो पियो अचे साईं, ऐं पंहिंजे प्याले में उहो दरिया जे पाणी उतारींदो पियो अचे। माण्हुनि जो बहलोल छा थी वियो आहे, अॼु छा पियो करी? बहलोल छा पियो करी कि यार बगदादियो अॼु मुंहिंजी दिलि चाहेसि थी हे सॼो दरिया हिन प्याले में उतारे छॾियां। जेके ॻाल्हाइण इबादत सम्झंदा यार, जेके ॻाल्हाइण इबादत सम्झंदा, मौला हुसैनाबाद शाह तव्हांजी मोहब्बतनि में हे कॾहिं माफ़ कजो साईं। के वरी चवंदा हे जेके मथे हथु करे दाद ॾींदा आहिनि न ज़ाकिरनि खे, हे ज़ाकिरनि जी ख़ुशामद था कनि, हे उन्हनि जी यानी कि उन्हनि जी राज़ी करण लाइ हथु मथे करे दाद ॾींदा आहिनि। मौला जमलनि जो न ख़बरदार, कॾहिं न सोचिजो त जेको मोमिन असांखे हथु मथे करे दाद ॾींदो आहे, को ख़ुशामद कंदो आहे, न भा न, उन जे जेको हथु मथे उहो ई कंदो आहे जंहिंजे ज़हन में हूंदो आहे अली मौला विरहाए पियो ख़ैरात, मां मौला खां वठां पियो कि भला माफ़ कजो। मौला जे मुनकरनि जा हथ त नमाज़ में ई न खुलियल हूंदा आहिनि, मजलिस में कीअं खुलंदा कि भला? सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद जी साहब। अॼु सॼो ई दरिया मां पंहिंजे हिन प्याले में उतारे छॾियां। बहलोल चयो अॼु मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त बगदादी चवंदा वाकई यार तूं अलीअ जे इश्क में चरियो थी वियो, भला हेॾो वॾो दरिया चाहे हिकिड़े नंढड़े प्याले में उतरी वेंदो? इहे नामुमकिन आहे। इहो कीअं मुमकिन आहे त हेॾो वॾो दरिया हिकिड़े नंढड़े प्याले में उतरी वञे? बहलोल जी त इहा ई ॻाल्हि बगदादियो सम्झाईंदे मां बि पोड़ो थी पियो आहियां जी हेॾो वॾो दरिया हे नंढड़े प्याले में अची नथो सघे, अहिड़े तरीक़े सां हेॾो वॾो अली तुंहिंजी नंढी खोपड़ी में कीअं अची वेंदो? बिस्मिल्लाह। बस बहलोल के ये मानो चवंदा बहलोल या ठीक है, या तू तुझी मर्जी आप तो भले हरी जे इश्क में कर, पर यार बहलोल असांखे हिकिड़ी ॻाल्हि जो ॾाढो ॾुख आहे। बहलोल जो कहिड़ी ॻाल्हि जो ॾुख आहे? वरी तव्हांखे कहिड़ो ॾुख थियो आहे यार? कहिड़ो पाई पर आई बाई कास्ट अब्बासी आई, असांजे ख़ानदान जो आई। हीअ हारून रशीद जो सौट हुयो, कज़िन हुयो, असांजे ख़ानदान जो आई, पर अली जे इश्क तुंहिंजी इहा हालत बणाए छॾी आहे। अफ़सोस थींदो आहे जॾहिं बगदाद जा नंढा नंढा ॿार वॾा मायूं सभई तोखे चरियो चवनि था। हे असांखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे यार, असांजे ख़ानदान जो आई यार, असांजी इंसल्ट आहे, असांजी तोहीन आहे। हे बहलोल चए थो तव्हांजी तोहीन आहे न, मुंहिंजी त इबादत आहे। हा हा हा, तव्हांजी तोहीन थींदी आहे पर मुंहिंजी त इबादत थींदी आहे। बहलोल तोखे कावड़ नथी लॻे? तोखे गुस्सो कोन थो अचे जॾहिं तोखे चरियो था चवनि, दीवानो नथो चवनि? बहलोल जेको जवाबु ॾिनो आहे उहो कसीदे जे अंदाज़ में आहे। सलवात तीअं पढ़ो जीअं मालिक लाइक़ सलवात। दीवानो पई दुनिया चवे हो, दीवानो पई दुनिया चवे हो, दीवानो पई दुनिया चवे हो, मस्तानो पई दुनिया चवे छो ओ मुझी पंजन वही चोडन सा दिलड़ी लगी। मौला हुसैनाबाद शाद रखे, मौला उन्हनि की आबाद शाद रखे जेके ॻाल्हाई पिया आहिनि। मौला कंहिंजो मोहताज न कंदो, जेके हथूं थी पिया आहिनि इमाम ज़माना जे कदमनि ते लॻंदा इंशाअल्लाह। दीवानो पई दुनिया चवे हो, मस्तानो पई दुनिया चवे, मुंहिंजी पंजनि में चोडन सां दिलड़ी लगी। नाहे परवाह भली छा चवे हो, नाहे परवाह भली छा चवे, मुंहिंजी पंजनि में चोडन सां दिलड़ी लगी। ओ मुंहिंजी पंजनि में ॿारनि सां दिलड़ी लगी। नाराए हैदरी। आख़िर अलीअ जे दर में ॾिठो छा अथव? असां वारा बि सदोरा अथव, हिननि खे झली न पियो, रुगो अलीअ खे झले वेठो आहे, रुगो अलीअ जे दर खे झलियो आहे। आख़िर अली में कहिड़ी करामत आहे? जॾहिं हिननि कयो आहे सवाल, बहलोल मुस्कुराई फरमाए थो ओ मुर्शिद ॾसंदो काइनात में पहुची वञे जो सकरात में। मौला हुसैनाबाद शाह रखी मूंखां पुछो था अलीअ जो दर्जो छो झलियो आहे? हा मुर्शिद ॾसंदो काइनात में पहुची वञे जो सकरात में। गाज़ीअ जे बाबे सिवा हो, गाज़ीअ जे बाबे सिवा, ओ त
साजी पंजन चोरन सा दिलड़ी लगी नाराए हैदरी बहलूल भले हली हली कर असा जो चयो न कर लेकिन खबर तने पवंदी जने ता सब जा सब मलंग पुलदा किरंदो जने पुलदा किरंदो ॾाढो पछताईंदे बहलूल ॾाढा पछताईंदो रासी पुल सरा ते कीअं चढ़ंदासी वरी बि सलात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद जी साहब इन करे किबला ताजी मोहब्बत में बहलूल ए अली जे दर छडे दे हलवा खबर तने पवंदी जने ता सब जा सब पुल सरा ता किरंदो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद जी रात ये न किबरा के एक तरफ तेरे वली कागज कलम लिए हुए मिन्नतें करते रहे जन्नत की पर्ची के लिए, एक तरफ इनके फकीरों की ये हालत है कि वो बेचने लगते हैं जन्नत जेब खर्ची के लिए। इन करे किबरा पहलो खबर तने पवंदी जने सब जा सब पुलदा किरंदो जने सब जा सब पुलदा किरंदो पहलूल चवे तो न घबरा असा किए चलदासी ता जी हालत चाउंदी पहलूल मुस्कुराई फरमाए तो असी अली अली कंदा पुलते चढ़ंदा अली अली कंदा पुलते चढ़ंदा मुनकर हिन जा झट में किरंदा अली अली कंदा पुलते चढ़ंदा मुनकर हिन जा झट में किरंदा वीदासु जन्नत नाराहणी हो वीदासु जन्नत नाराहणी छो ओ साजी पंजन वही चोडन सा दिलड़ी लगी ओ साजी पंजन वही चोडन सा दिलड़ी लगी नाराए हैदरी। मौला हुसैन आबाद याद रखे ताजी मोहब्बतन में मां एतिरो बड़ मूंखे मसू में भी पढ़णो आहे साईं की फ़क़ति टाइम की पाबंदी के हवाले से एक दफ़ा वरी भी सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद जी। ॾहीं मुहर्रम जॾहिं सभु यार अंसार मौला जा शहीद थी विया मौला आंगुर सां मिटीअ ते ईअं लकीरूं वेड़ा छिकिन मीर अनीस ते हिकिड़ो शेर लिखियो आहे जेके पुराणा बुज़ुर्ग मजलिसूं ॿुधंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ त जॾहिं मौला लकीर वेड़ा छिकिन त हे अशकिया वारा चवंदा हाणे हुसैन खे रांदि लॻी आहे अकेलो थी वियो आहे हे मिटीअ ते वेठो लकीरूं छिके मीर अनीस जी रूह मौजूद हुई ख़बरदार हुसैन रांदि न पियो करे तो वो हुसैन छा पियो करे मिट्टीअ ते लकीरूं वेठो छिके ते लकीरूं बि छिकींदो पियो अचे पंहिंजो पाण खे चवंदो पियो अचे कि अकबर भी चल दिए अब्बास भी हुए जुदा जेके रोवण आहिनि यार उन्हनि जे लाइ अकबर भी चल दिए अब्बास भी हुए जुदा अफसोस किसी ने ये न कहा हुसैन क्या हुआ मुझे एॾो घर लुटिजी वियो आहे मूंखे कंहिं ईअं न चयो हुसैन छा थियो आहे इन खां वधीक काइनात में ग़रीब हूंदो ऐं ॿियो इमाम हुसैन जी गुरबत ॿुधाई त केतिरो बि दुनिया जो ग़रीब इंसान भले किथे बि मरी वञे हुनजे मिटनि माइटनि खे ख़बर ॾियण वारा इंसान हूंदा आहिनि इंसान हुसैन दुनिया जो उहो मज़लूम आहे जंहिंजे क़त्ल जी ख़बर भेणनि खे इंसान न पर हुसैन जी ज़ुल्जनाह ॾिनी आहे त हुसैन दुनिया छॾे वियो अहिड़ो को ग़रीब काइनात में ॾेखार त सही यानी इन्हनि मां कंहिंखे इहो शर्म बि न आयो त वञी मौला सजाद खे ॿुधाए त तुंहिंजो बाबो शहीद थी वियो आहे इहा ख़बर बि हुसैन जे घोड़े अची ॾिनी आहे बीबी हुसैन शहीद थी वियो अजरुकुम अल्लाह मौला तव्हांजो रोअण क़बूल ऐं मक़बूल फरमाए ये असांजो ज़ाकरी कमाल न आहे तुंहिंजे इश्क जो कमाल आहे ये तुझी मोहब्बतन जो कमाल आहे मौला तव्हांजो रोअण क़बूल ऐं मक़बूल फरमाए आका जा मातमदार छाकाणि त अल्लामा पंहिंजो नासिर अब्बास मुल्तानी साहब जा जुमला आहिनि ग़ाज़ी जी वफ़ात जी लफ़्ज़ पढ़ंदो हो त अब्बास इमाम हुसैन जो अब्बास लिस्ट मुसाफ़िरनि वारी तयार कर ग़ाज़ी कलम ऐं काग़ज़ खणी हुकुम फरमाए त मौला हुकुम कर मौला कंहिंजा नाला लिखा मौला हुकुम कर कंहिंजा नाला लिखा मौला फरमाइनि त अब्बास सबर कर लिख ज़ैनब बिन्त अली असीरा शाम ओ ग़ाज़ी जा मुरीदो जॾहिं बीबी जो नालो आयो ग़ाज़ी कलम हेठि उछलाए छॾियो मौला छा पिया छो
इमाम फरमाइंदा अब्बास जेको हुक्म कया उनकी तामील कर। ये लफ्ज़ फ़क़त इन लफ्ज़नि ख़ातिर मां पढ़ियो त ग़ाज़ी बीबी जो नालो कीअं लिखियो आहे ॾिसंदो मूंखे। अल्लामा नासिर अब्बास चवंदा हुआ त ग़ाज़ी कीअं लिखियो आहे, हे खाॿो हथ मौला पंहिंजे अखर ते रखियो आहे। इम्तियाज़ मौला ग़ाज़ी कलम खणे बीबी जो नालो ईअं लिखियो आहे ताकि ज़ैनब जे नाले ते नज़र बि न पवे। अज़ादारो कीअं लिखियो आहे, चवनि था त किथे मौला ग़ाज़ी ज़े लिखियो आहे, किथे ये लिखियो आहे, किथे नून लिखियो आहे, किथे बे लिखियो आहे। जॾहिं बेतरतीब सां बीबी जो नालो ॾिठो न हुसैन, मौला हुसैन चवंदा पास वाकई यार जीअं मुंहिंजी भेण जो तो नालो लिखियो आहे न, अल्लाह हिन जी तक़दीर बि ईअं लिखी आहे। अल्लाह हिन जी तक़दीर बि ईअं लिखी आहे। कॾहिं कूफे वेंदी, कॾहिं शाम वेंदी, कॾहिं बाज़ार वेंदी। मौला तुंहिंजो रोअण क़बूल फरमाए। आका जा मातमदार इमाम हुसैन कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। मौला तव्हांजो रोअण क़बूल फरमाए। हिकिड़ो जुमिलो छाकाणि त ग़ाज़ी जो ज़िक्र हली वियो आहे, जॾहिं आख़िर में मौला हुसैन भेणनि सां मिलण आया न, मौला जी सफ़ेद ॾाढ़ी अमामो लथल, मौला घोड़े ते सवार, सभु बीबियूं के चयो हुसैन तुंहिंजे अकबर जो वॾो अरमान आहे, कंहिं चयो हुसैन तुंहिंजे कासिम जो वॾो अरमान आहे, कंहिं चयो हुसैन तुंहिंजे असगर जो वॾो अरमान आहे। लेकिन चवनि था बीबी ज़ैनब ख़ामोश ॻाल्हाए नथी, पर मुसलसल हुसैन जे चेहरे खे पई ॾिसे। इमाम चवंदा ज़ैनब मूंखे सभु अकबर लाइ परचाइनि पिया, मूंखे सभु कासिम लाइ परचाइनि पिया, मूंखे सभिनी लाइ परचाइनि पिया। ज़ैनब तूं ॻाल्हाई नथी, तूं मूंखे मुसलसल ग़ौर सां छो पई ॾिसी? बीबी चए थी हुसैन फजर खां वठी ज़ोहर ताईं मां ॾिसां पई तुंहिंजी ॾाढ़ी कारी हुई। मौला तव्हांजो रोअण क़बूल फरमाए। हुसैन मुंहिंजी नज़र तुंहिंजे चेहरे ते फजर खां वठी आहे, ज़ोहर ताईं मां ॾिसां पई तुंहिंजी ॾाढ़ी कारी हुई। हुसैन ज़ोहर खां पोइ तुंहिंजी ॾाढ़ी सफ़ेद छो थी आहे? अहिड़ो कहिड़ो दर्द आहे? ओ ग़ाज़ी जा मुरीदो जे ग़ाज़ी सां मोहबत आहे। इमाम भेण जो मथो चिमी रोई चवंदा ज़ैनब इंसाफ़ न कयो। ओ ज़ैनब मुंहिंजा सभु पुट मरी वञला, मुंहिंजो अब्बास न मरिया। ज़ैनब मूंखे अब्बास ग़रीब करे वियो आहे, ज़ैनब मूंखे अब्बास अकेलो करे वियो आहे, ज़ैनब मूंखे अब्बास पोड़ो बनाए छॾियो आहे। अजरुकुम अल्लाह। मौला तव्हांजो रोअण क़बूल मक़बूल फरमाए। जो उम्मल बनी दे बचड़े कीते 9 लख बदमाश बुलाए गए। ग़ाज़ी जे सदके मौला तुंहिंजी हयाती करे, मौला अब्बास जे सदके मौला उन्हनि घरनि खे आबाद रखे जेकी ग़ाज़ी जा अलम क़ाइम कंदा। हेॾी वॾी फ़ौज कंहिंजे लाइ सिर्फ़ अब्बास जे करे। आवाज़ मुजबी जब हथमदार ताजी मोहब्बतन में पढ़ा दो पियो जो उम्मल बनी निदे बचड़े कीते 9 लख बदमाश मंगाए गए। लालच जर आए दौलत दी वो खत लिख लिख के बुलवाए। आवाज़ जदा ग़ाज़ी झड़िया आए ज़ीन उतू ते विच करबल जश्न मनाए गए। शबीर दे गल ताईं आए पहुंचण कीते वो हथ ग़ाज़ी दे कटवाए। ग़ाज़ी जी जिंदगी में हुसैन के केर मारे सके तो अब्बास के मारवा आका जा मातमदार। बिस्मिल्लाह मौला तव्हांजो रोअण क़बूल करे। आवाज़ जॾा ग़ाज़ी झड़िया ते विच करबल जश्न मनाए गए। शबीर दी गल ताईं आए पहुंचण कीते वो हथ ग़ाज़ी दे कटवाए। आका जा मातमदारो किबला मुझे इरादो न हो, यो पद पढ़ण जो इरादो न हो बाबा से ताजी मोहब्बतन में ॾिसां तो पियो ग़ाज़ी जा मुरीद किबला इंतज़ार में आहिनि। ओ किबला तव्हां त ग़ाज़ी जे नाले त रो था। ओ पुछो बीबी ज़ैनब खां जे पाली वॾो कयो आहे, ओ जे खिदाई खिदाई वॾो कयो। जा मुरीदो
सकीना मंदिर तो खे याद बीबी सकीना जी बाबा मुझे बासगर मरे थो बाबा जल्दी कर चाचा के मोकल दे किबरा जने मोकल जो नालो आयो मोला रोई चवंदा सकीना इयो तबदा तुझे बासगर जी उम्र घणिया बीबी चवे थी बाबा 6 महीना ओ जगी नंढी नंढी औलाद जगे रोण नथो अचे शाम जे पासे मुंह करे रोई चोली जी धी बिन गोड़न जी खैरात अदा कर ओ बीबी एतरी देर थी वया हुसैन जो नालो अचे पियो मुझे अखियन मां गोड़ा न पिया चल ओ बीबी का नाराजगी हुजे त माफ कर अल्हम्दुलिल्लाह वरी मकबूल मजलिस मौला चवंदा सकीना उम्र घणी आ बीबी चवंदी बाबा मुझो असगर 6 महीनन जो रोण वारो जॾहिं 6 महीनन जो नालो आयो मौला हुसैन पेरन का वठी सर ताईं अब्बास के ॾिठो आ बीबी चवंदी बाबा ओ मां पंहिंजे भाउ जी उम्र ॿुधाया तूं पंहिंजे भाउ खे ॾिसी रोई छो पियो मौला चवंदा सकीना अगर नाराज़ न थी हिकु दफ़ो वरी ॿुधा असगर घणनि महीननि जो रोई चवे थी बाबा मुझो भाउ त 6 महीननि जो तू छो पियो रोई मोला रोई चवंदा सकीना रोआ न त ॿियो छा कया मेरा 32 साल लिदा वीर ओ तेरा वीर फकत 6 बादा मैं को असगर कासिम आए भूल में दिल वो जदा देदा रूप फिरा मौला चवंदा ले चादरा में सन फुपिया दिया ते रंग बदल वैसी सहरादा सकीना को सोच समझ के आए टोरे सकीना हे दिया सिरा ओन धीमा सकीना ॾाढो पछताईंदे सोची समझी मोकल केर न पछताईंदो तू रोई चवंदी चाचा मुंहिंजा दुर लहिया सकीना चाचे के ॾाढो याद कंदी अञा बि वक़्तु आका जा मातमदार जल्दी कया साईं अची विया सॼो मंज़र नथो पढ़ी सघां मुंहिंजी मजलिस थी वई आहे मोमिननि जी अखियुनि मां गोड़ा अची विया आहिनि मौला तव्हांजो रोवण क़बूल करे किबरा जॾहिं गाज़ी घोड़े तां लथो बसि गाज़ी जॾहिं घोड़े तां लथो हर बीबी जो मंज़र ॾिसे पई हर बीबी दरवाज़े ते बीठी आहे लेकिन बीबी रुबाब अली असगर जी मां भॼंदी भॼंदी उते आई आहे जिते असगर पीघे में सुतो पियो आहे बीबी असगर खे हामज़ा लॻाई रोई चवे थी जे तूं पाणी ना मगदा ते हुंदा जगदा नक्शा हो रे अज विच फौजा दे ओ प्यू ते दे दाओ ना टुटदा कमरदारो असगर ल तू पानी घुरिया ना अब्बास मरिया ना हुसैन गरीब थिए अखियूं साफ़ करे सईदन जी ज़ात ते सलवात पढ़ो। हाणे तव्हांखे खिताब करण जे लाइ अची रहियो आहे मौलाना ग़ुलाम हैदर हैदरी साहब तव्हांखे अची मोहम्मद आले मोहम्मद जो मसाइब ऐं फ़ज़ाइल ॿुधाईंदा। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद।
محمد صل على محمد وعلى آله وعجل فرجه بسم الله الرحمن الرحيم قال الله تعالى جل جلاله وأمن وعده في القرآن الحكيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا إن الذين يؤذون الله ورسوله لعنهم الله في الدنيا والآخرة وأعد لهم عذابا مهينا إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا ابتداء منكم بسم الله بعد أن لا إله إلا الله المدد محمد حميد طلبا मामू मैंने तो भेज दिए। और ये री तुझी बुई जगह सब भी हो सब भी हो सब भी हो लाइव वाले फेसबुक पे हाँ लाइव बोले लाइव कितना मानो जिया से दिसने पूरी दुनिया से भाई केर बजे से ओ गनी साहब ये रंग हो गया यार ये सुबह गाड़ी घूम लोगे हियर शहर से खैर से कल गाड़ी शहर कल गाड़ी के मुझे तो भरा और मार हां ये अखबार काने दाद हां सैयद आशिफ शाह जी बारात जैसा तारीख किया यो तो देन रे अरे बापा ई बाजू लाइव तोर पुसाई ठीक है पुसा चांद में तो पुसायो ये दीदो इंशाल्लाह ही रही ना पतोला है ना अब आऊं तो रास्ते में मिलत बाणे पता है चाहिए मैंने करना सी सिगरेट भी नहीं मैं बंद सिगरेट हां बंद कर सा ये लिया ना ये सेफ दी बस ये दी हां ये कट छोड़